कीअं था ॾिसो? ज़ाहिर आहे जेकी अमेरिका आहे इज़राइल मुसलसल ईरान ते हमला करे रहियो आहे। आयतुल्लाह खामनाई खां पोइ जेको आहे अली जेको आहे लारजानी बि जेकी आहे शहादत हासिल कई आहे, पर जेको ईरान जो अवाम आहे उन्हनि जा जज़्बा ओतिरा ई मज़बूत आहिनि। कीअं था सम्झो सर इनखे? तो हीअं आहे सा एस्केलेट थी आहे। असांजो जेको ख़्वाहिश बि आहे उही दुआ बि आहे उही त ही डी एस्केलेट थिए। ऐं ट्रम्प जे तरफ़ां त मिक्स सिग्नल पे आया आई हैव अचीव माय ऑब्जेक्टिव, पंहिंजा मूं करे छॾिया आहिनि, असांखे कामयाबी हासिल थी वई आहे, थोरो करे हानि बंदि थी वेंदी। इन जो मतिलबु इहो आहे त इहे सिर्फ़ु मार्केट खे संभालण जे लाइ जेका ऑयल मार्केट आहे उहा ऐं जेका स्टॉक मार्केट आहे। लेकिन जेसिताईं इज़राइल जो तालुक़ु आहे उन्हनि कंसिस्टेंटली चयो त असांजा जेके ऑब्जेक्टिव आहिनि बेसिकली रिजीम खे जेको आहे सो चेंज करणो आहे। पहिरियों उन्हनि चेंज पे करणु चाहियो आहे, जंहिंमें ॿ टे स्ट्रेटेजी चेंज करण में उन्हनि जो अंदाज़ो इहो त पहिरियां जेकॾहिं हेड हलियो वञे, ॿिया जेके माण्हू तॾहिं जेके सीनियर जा लीडरशिप उहा हली वेंदी, जंहिंजे पॉलिटिकल ऐं मिलिट्री माण्हू वरी दोबारा निकिरंदा स्ट्रीट से स्टेशन कंदा। उहा ख़्वाहिश पूरी न थी। सो हाणे हू मुकमल तरह सां ईरान जी स्टेट खे नाकारा बनाइण चाहिनि था। इहा स्ट्रेटजी जेका एग्जैक्टली इराक ते इस्तेमालु थी, उहो ई डॉक्ट्रिन जेको जो आहे सो लीबिया ते इस्तेमालु थियो, इहो ई डॉक्ट्रिन उन्हनि सीरिया में इस्तेमालु कयो। इन में छा थो थिए, ॿ टे कम जेके स्टेट आहे उनजा ॿ टे कंपोनेंट्स आहिनि। लीडरशिप आहे, उनजा नेचुरल रिसोर्सिस आहिनि ऐं मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहे। मीन्स ऑफ कम्युनिकेशन में अञा ताईं ईरान जो कब्ज़ो आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ ते, लेकिन छाकाणि हू वॾो मामलो आहे, कंडियल आहे दुनिया जी सप्लाई सां, त हू इन करे हुनखे प्रायोरिटी जे बजाए ॿ ॿिया जेके कंपोनेंट आहिनि जंहिंमें लीडरशिप जो ॼाणो आहे उहो तक़रीबन हुननि मुसलसिल को आहे सो कनि था। बल्कि इहो बि ॾिसो, अॼु तव्हां पढ़ी हूंदी शायदि ख़बर त इज़राइल वरी बि चयो त चाहे कुझु बि थी वञे असांखे वी विल गेट मुश्तबा, जेको नयो हुननि जो लीडर आहे ईरान जो, whenever he comes in our target। तो ही माना एक लिखियल छिपियल पॉलिसी कान्हे, पॉलिसी डिक्लेयर्ड आहे। जेके जेको असां चवंदा आहियूं त जो ही लीडरशिप खे तबाह करण दी कैपेसिटेशन, त हिन में तव्हां जो हेड ख़तम करे छॾियो मतलब बाक़ी जी हींअर साहब इहो चई सघिजे थो त इज़राइल ऐं अमेरिका इहो था चाहिनि त जेकी पुराणी लीडरशिप आहे उनखे मुकमल शहीद कयो वञे, पोइ जेको हुननि जो माण्हू आहे उते रहिजे माणे करे उन्हनि खे जेको आहे उते मथां रखियो वञे। जी बिल्कुलु, हुननि जो इहो ई आहे त कंहिं तरह सां जेको जेतिरा बि इन नई रिजीम सां जेका अञा ताईं बि पंहिंजे नारनि ते आहे साबित कदम अमेरिका, उनखे जॾहिं जेका अची वेंदी नई, का ज़रूरी कोन्हे त शाह अचे, पर शाह जहिड़ी का अहिड़ी अचे जेका उन्हनि जे डिक्टेशन ते हले। जीअं उन्हनि हुते तव्हां हुते हिन में वेनेज़ुएला में उन्हनि हिकिड़ो ब्लडलेस कू कयो, हुनखे प्रेसिडेंट करे छॾियो त हू ॿी अची वई जेका वाइस प्रेसिडेंट सां मुकमिल तरह सां उहो कुझु करे पई जेको अमेरिका में कराइणु चाहिनि था। लेकिन ईरान इज़ अ डिफरेंट स्टेट, वॾी स्टेट आहे, उनमें पंहिंजा एलिमेंट्स आहिनि, प्लस जेका इनकलाब जो स्पिरिट आहे या इनकलाब जो जेको सेटअप आहे उन्हनि जो सॼो कॉन्सेप्ट जेको उहो पूरी स्टेट जा स्ट्रक्चर जेके आहिनि उन सभिनी में शामिल आहे। ऐं पोइ स्टेट ऑर्गन्स आहिनि या स्टेट जा जेके जेके पिलर्स आहिनि उहे उन सेक्टर में उहे डेडिकेटेड माण्हू आहिनि, सां उहे बीठा आहिनि। सो हाणे इन्हनि जो इहो आहे त इहे स्ट्रक्चर टुटनि त वरी के ॿिया नवां स्ट्रक्चर ठहनि। इन स्ट्रक्चर हूंदे मुंहिंजो इहो ख़्यालु इहो आहे त हू सम्झनि था त इहो पॉसिबल ई कोन्हे त ईरान मुकमल तरह सां तब्दीली आणे। सर अवां जो तज़ियो छा थो चए, छा रिजेम थींदी हुते? ॾिसो, रिजीम चेंज एॾो आसान न आहे, इहो मक़सदु पियो कयां त रिजीम चेंज एतिरी आसान न आहे। लेकिन व्हाट आई सी अनफॉर्चुनेटली इज द रिजीम खे बचाइण रिजीम खे तबाह करण में ईरान एज अ स्टेट तबाह पियो थिए। त हिकिड़ो त इहो ऑप्शन हुयो त भई ठीकु आहे रिजीम चेंज थी वञे, पोइ चाहे पाणी ड्रामो कनि या एक्चुअली उहो सॼो कोलैप्स थी वञे, स्टेट बची वञे। हाणे डिलेमा इहो आहे त रिजीम खे बचाइण में हुननि जे रिजीम खे टारगेट करण में सॼी स्टेट एज
ईरान स्टेट ख़तम थी थी छाकाणि जो होॾां कुर्द पिया बाग़ी आहिनि असांजे बलूचिस्तान ऐं सीस्तान में जेके रहनि था पिया उहे पिया अचनि सो ऐं होॾां वरी जेके आहिनि से सुन्नी बि आहिनि अरब बि आहिनि कुर्द बि आहिनि तमामु हिकिड़ो ॿुधायो असांखे अंदाज़ में ईरान हिकिड़ो होमोजीनियस सोसाइटी ईअं न आहे तक़रीबन 30% जे डाइवर्स सोसाइटी आहे उनखे उन्हनि जूं पंहिंजूं ग्रीवेंसिस बि आहिनि हाणे ईअं ई कंदा आहिनि न जेको रिजीम चेंज या स्टेट जो फेल्यूर जेको सीरिया में इराक में कयो आहे जेका सेंट्रल गवर्नमेंट आहे उनखे मुकमल तरह सां मफलूज कनि था स्टेट जा जेके राय आमदन आहिनि उनखे हाणे अॼु मां तव्हां सां ॻाल्हाइण खां पहिरियों मां ॾिसां पियो जेको अहम जेका गैस फील्ड आहे उन ते हमलो कयो आहे जॾहिं त असांजो अंदाज़ो इहो त हू नेचुरल जेके रिसोर्सिस आहिनि उहे हाणे न कंदो त वरी ईरान जेको आहे सो हू मे बी आई होप डज़ंट डू इट जेके हुनजा साथी आहिनि जेके हू सम्झे थो त अमेरिका जा साथी आहिनि गल्फ जी कंट्रीज़ कंहिं बि गल्फ कंट्री ऑयल फील्ड खे करे पोइ मतिलबु इहो आहे त हाणे लड़ाई तमामु घणी एस्केलेशन लैडर खे छॾियो आहे अमेरिका ऐं इज़राइल ऐं नतीजा आहिनि जा तमामु जेके हींअर ताईं ॾाढा पोइ था नज़र पिया अचनि ईरान जी स्टेट जे लाइ ईरान जे माण्हुनि जे लाइ ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त रीजन जे अमन जे लाइ हाणे हिन गल्फ तितर बितर थी वई ॾिसो दुबई में ॿुधो अथऊं त 40-50% जेका इंडेक्स आहे प्रॉपर्टी ख़तम थी वई माण्हू भॼनि पिया वठण वारो कोन्हे त हाणे हिननि खे त ॾहाका लॻी वेंदा वरी दुबारा रिकंस्ट्रक्ट करण में जेकॾहिं